नाज़रीन हादसे बाबति तव्हां खे आगाह कंदासीं। वधीन वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं 5 ज़ख़्मी थी पिया आहिनि। शादी लाज भरिसां रोड हादसो थियो जे सबबि चेतन भील फोत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में शाहजहान, अब्दुल्ला पठान, भूरो भील ऐं ॿिया शामिल आहिनि। इतला ते पुलिस पहुची फौती चमड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। बदीन मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। बदीन वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। शादी लाज भरिसां रोड हादसो थियो जे सबबि चेतन भील फोत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में शाहजहान, अब्दुल्ला पठान, भूरो भील ऐं ॿिया शामिल आहिनि। इतला ते पुलिस पहुची फौती चमड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। हादसे बाबति ख़बर अवां सां शेयर कई पिया। बदीन वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। शादी लाज भरिसां रोड हादसो पेश आयो आहे जे सबबि चेतन भील फोत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में शाहजहान, अब्दुल्ला पठान, भूरो भील ऐं ॿिया शामिल आहिनि। इतला ते पुलिस पहुची फौती चमड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। बदीन मां ख़बर अवां सां शेयर कई पिया। बदीन वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं 5 ज़ख़्मी थी पिया आहिनि। शादी लाज भरिसां रोड हादसो थियो आहे जे सबबि चेतन भील फोत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में शाहजहान, अब्दुल्ला पठान, भूरो भील ऐं ॿिया शामिल आहिनि। इतला ते पुलिस पहुची फौती चमड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। बदीन मां अली मोहम्मद शाहानी खां। जी अली मोहम्मद शाहानी, हादसे बाबति आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो रहां त बदीन जे शहर शादी लाज लॻ न्याज़ी पेट्रोल पंप वटि 2 मोटरसाइकिल में ज़ोरदार आमो साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिकु ॼणो नाले 40 साला चेतन पुट पारो भील मौके ते फोत थी वियो, जॾहिं त बाक़ी ज़ख़्मियुनि में 40 साला भूरो, जंहिंजी बि हालत गंटी जोगी ॿुधाई थी वञे, ऐं 40 साला शाहजहान पुट कमाल खान पठान, 19 साला अब्दुल्ला वल्द असगर पठान शामिल आहिनि। जॾहिं त हिकु माई हीर भील जेका हुन सां गॾु हुई, उनजी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे, जॾहिं त फौती ज़ख़्मियुनि खे राहगीरनि तरफ़ां इंदस अस्पताल में पहुचायो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ जेको लाश वारसनि हवाले कयो वेंदो। जॾहिं त ॿिन्ही हिकु औरत ऐं भूरो भील जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे, जेके हैदराबाद रेफर कयो पियो वञे। इंदस ॿुधायो आहे जॾहिं त हीउ जेको थरकोल रोड आहे, इन ते जेको एक्सीडेंट रोज़ जो मामूल बणियल आहे, पर ज़िले इंतज़ामिया तरफ़ां का बि जेका आहे सा ट्रैफिक वग़ैरह ते अमल करण में का बि जेका आहे सा हिन वक़्तु जेका नज़र न पई अचे त हू ट्रैफिक ते जेको आहे सो निज़ाम दुरुस्त करे सघनि। जी महिरबानी अली मोहम्मद शाहानी तफ़सीलनि जे लाइ।